Audio Jungle. पिरालो जे अल-फलाह पब्लिक स्कूल अॻियां टाउन कमेटी इंतज़ामिया पारां उछलियल गंद कचरो इंतज़ामिया न खणाए सघे। गंद खे बाहि ॾियण सबबि निकिरंदड़ धुई सबबि उस्ताद ऐं शागिर्द सख़्तु परेशान। आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। उन हवाले सां पिरालो जे अल-फलाह स्कूल जे उस्तादनि उस्ताद मुनीर अहमद मेमण, उस्ताद जमील अहमद मेमण ऐं ॿियनि शागिर्दनि सां गॾु एहतिजाज कंदे चयो त पिरालो टाउन कमेटी इंतज़ामिया जा मुलाज़िम सॼे शहर जो गंद कचरो असांजे स्कूल अल-फलाह पब्लिक स्कूल अॻियां उछलायो वञी पियो, जंहिं करे उस्ताद शागिर्द सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि।